कराची के समनाबाद वाले इलाके में छोकरी से बदतमीज़ी और फहश हरकत कंदड़ जवाबदार गिरफ़्तार किया वियो है। समनाबाद पुलिस जवाबदार आसिफ के CCTV फुटेज की मदद से गिरफ़्तार करे वरतो है। जवाबदार आसिफ अजीज़ाबाद जो रहवासी है। पुलिस जो चवण है। ख़बर अवां शेयर क्यों पिया कराची समनाबाद वाले इलाके में छोकरी से बदतमीज़ी और फहश हरकत कंदड़ जवाबदार गिरफ़्तार किया वियो है। तफ़सील मालूम क्यों था हबीब जमाली लाइन ते मौजूद है। जी हबीब, आगाह कजो इन हवाले से समनाबाद वाले इलाके में छोकरी से बदतमीज़ी और फहश हरकत कंदड़ जवाबदार गिरफ़्तार किया वियो है। कहिड़ा तफ़सील इन हवाले से? जी बिल्कुल, शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में औरतुनि सां फहश हरकतनि जा वाक़िआ जेके आहिनि उहे थींदा पिया वञनि। समनाबाद में बि हिकु नारी सां जवाबदार बदतमीज़ी कई आहे, फहश हरकतूं कयूं आहिनि। उन जा CCTV फुटेज साम्हूं आया हुआ। CCTV फुटेज साम्हूं अचण बैदि पुलिस कार्रवाई कई आहे ऐं जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। जवाबदार जी सुञाणप आसिफ वल्द परवेज़ जे नाले सां थी, जेको अज़ीज़ाबाद जो भंगोरिया कोट जो रहवासी आहे। जवाबदार जेको आहे मोटरसाइकिल ते बेकरी जूं जेकी शयूं आहिनि, बिस्किट वग़ैरह उहे विकिरो कंदो आहे। जवाबदार घटी में मोटरसाइकिल बीहारे औरत सां फहश हरकतूं कयूं, जंहिंजा CCTV फुटेज वायरल थिया हुआ। SSP सेंट्रल फैसला चाचड़ जेको आहे मामले जो नोटिस वरितो हो ऐं SHO समनाबाद खे फौरी कार्रवाई जो हुकुम ॾिनो हो। SHO समनाबाद पुलिस सां गॾु जेको आहे कार्रवाई कई आहे ऐं जवाबदार खे गिरफ़्तार कयो आहे। जी ठीक है हबीब, वॾी महिरबानी इन हवाले से आगाह करण के लिए।